पटोसा पंजाब पटोसा जो देश मुझो देश नाज़रीन खैरपुर मां रिपोर्टर मोहम्मद पंजल गाहो जी रिपोर्ट मुजिब सिंधु ते धाड़ो नामंजूर केनाल समूरा नामंजूर समूरी सिंध जियां राणीपुर में बेशहरियन पारां जस्कम जे सॾ खे भरपूर मोट ॾींदे शहर में शटर बंद हड़ताल कयो वियो आहे ऐं मासूम ॿारनि तरफ़ां बि एहतजाज कयो वियो आहे। तकरारी केनालनि ख़िलाफ़ शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ बंद आहिनि। शाही बाज़ार राणीपुर बाबे दस्तगीर गेट पुराणो स्टान गंबट मोड़ भेलार मार्केट ऐं ॿियनि हंधनि ते दुकानदारनि पंहिंजो कारोबार बंदि रखियो। जस्कम पारां सिंधु दरिया ते धाड़े समेत 6 नवनि केनालनि ख़िलाफ़ समूरी सिंध में शटर बंद हड़ताल जो ऐलान कयो वियो हो। राणीपुर वासियुनि सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ जस्कम जे ऐलान खे भरपूर मोट ॾींदे पंहिंजो समूरो कारोबार मुकमल तौर ते बंदि रखियो, जॾहिं त जस्कम अॻवान इमदाद लाड़क वॾेरो निमाणो ख़ान सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी शहर जो गश्त कयो वियो। रैली में मासूम ॿाड़ा बि हथनि में पम्फलेट खणी शामिल थी विया। सिंधु ते धाड़े ऐं नवनि केनालनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणु हो त सिंधी क़ौम जागी चुकी आहे, सिंधु ते धाड़ो नामंजूर आहे, वफ़ाक़ पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे, धरती ख़ातिर हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं, नवां केनाल ठाहिण न ॾींदासीं।